हिते अवांखे ॿुधायूं त सिंध हुकूमत पारां मनुशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। सिंध जे एक्साइज़ ऐं नारकोटिक्स खाते जूं शिकारपुर ऐं मलीर में कामयाब कार्रवायूं, जंहिंमें शिकारपुर में ॻुझे इतला ते कार्रवाई कई वई। हामिद अली शाहवानी खे गिरफ़्तार कयो वियो। 2 किलो चर्स हथ कई वई। मलीर में यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे मनशियात विकिरो कंदड़ बदनाम मनशियात फ़रोश नसीम गिरफ़्तार थी वियो। मनशियात फ़रोश नसीम वटां 305 ग्राम आइस ऐं 5 किलो चर्स हथ कई वई। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कामयाब ऑपरेशन ते टीमुनि खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। नई नस्ल खे मनशियात माफ़िया खां महफ़ूज़ रखणु असांजो आज़म आहे, इहो चवणु आहे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत पारां मनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। सिंध जे एक्साइज़ ऐं नारकोटिक्स खाते जूं शिकारपुर ऐं मलीर में कामयाब कार्रवायूं कयूं आहिनि। सिंध हुकूमत पारां मनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। सिंध जे एक्साइज़ ऐं नारकोटिक्स खाते जूं शिकारपुर में कामयाब कार्रवायूं। शिकारपुर में ॻुझे इतला ते कार्रवाई। हामिद अली शाहवानी गिरफ़्तार। 2 किलो चर्स हथ कई वई। मलीर में यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे मनशियात विकिरो कंदड़ बदनाम मनशियात फ़रोश नसीम गिरफ़्तार कयो वियो आहे। मनशियात फ़रोश नसीम वटां 305 ग्राम आइस ऐं 5 किलो चर्स हथ कई वई। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। जांच शुरू कई वई आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां कामयाब ऑपरेशन ते टीमुनि खे वाधायूं ॾिनियूं वेयूं आहिनि। नई नस्ल खे मनशियात माफ़िया खां महफ़ूज़ रखणु असांजो अज़म आहे, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो अहिड़ो चवणु आहे।